ऑडियो लीक्स की जांच लाइ जुडिशियल कमीशन पारां जस्टिस काज़ी फाइज़ ईसा की सरबराही में कार्रवाई की शुरुआत। जुडिशियल कमीशन तरफां कार्रवाई पब्लिक करण जो ऐलान। अटॉर्नी जनरल के ऑडियोज़ की तस्दीक लाइ लागापियल एजेंसी के तयन करण की हिदायत। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा मूजिब इंक्वायरी कमीशन कंहिं जज खिलाफ का कार्रवाई नाहे करे रहियो ऐं ना ई कंदो। कमीशन रुगो हक़ीक़तुनि जे तयन लाइ क़ाइम कयो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच शीरीन मज़ारी के आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो। पीटीआई अॻवान शीरीन मज़ारी की नज़रबंदी खिलाफ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी। अदालत हुक्म ॾिनो त शीरीन मज़ारी कंहिं ॿिए केस में नामज़द नाहे त खेसि आज़ाद कयो वञे। शीरीन मज़ारी डीसी खे हल्फी बयान ॾे त हू अॻिते अहिड़ी सरगर्मी में शामिल न थींदी। अदालत जी हिदायत। वलारियल कश्मीर में G20 जो तकरारी इजलास कब्जे के कानूनी करार ॾियण जी भारतीय साजिश नाकाम। भारतीय अखबार मूजिब तुर्किया सऊदी अरब मिस्र रजिस्ट्रेशन न कराई। उन खां अॻु चीन इन तकरारी इलाइक़े में इजलास में शिरकत खां इनकार करे चुको। दुनिया के भारत जो असल चेहरो ॾेखारे रहिया आहियूं। वालारियल कश्मीर के तकरारी इलाइक़े में G20 कॉन्फ्रेंस आलमी कानूनन की भञकड़ी आहे। भारत कॉन्फ्रेंस ज़रिए कश्मीरियुनि जे आवाज़ के दबाए नथो सघे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी आज़ाद कश्मीर के गादी वारे शहर मुज़फ़राबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त हू कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां हिक जे इज़हार लाइ आज़ाद कश्मीर आयो आहे। अॼु आज़ाद कश्मीर जी पार्लियामेंट के ख़िताब कंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि जे दौरे ते आज़ाद कश्मीर में मौजूद। अॼु आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली के ख़िताब कंदो। वलारियल कश्मीर जे आवाम सां एके जे इज़हार लाइ सुभाणे जलसो थींदो। सिंध में चूंडियल मकानी नुमाइंदा अॼु हलफ़ खणंदा। कराची के 25 टाउन से नुमाइंदनि जी हलफ़ बरदारी मुख़्तलिफ़ सरकारी इमारतुनि में थींदी। 2 पासपोर्ट साइज़ तस्वीरूं सुञाणप कार्ड की कॉपी आणण ज़रूरी करार। मटियारी ऐं सांगड़ में भी चूंडियल नुमाइंदा अॼु हलफ़ खणंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु कोयटा जो दौरो कंदो। वज़ीर आज़म चोटी नेशनल गेम्स जो बाक़ायदा इफ्तिताह कंदो। अयूब स्टेडियम कोयटा में इफ्तिताही तक़रीब जूं तैयारियूं मुकम्मल। बख्शापुर में सूमर लाड़े वटे हथियारबंदन जी पुलिस मोबाइल ते फायरिंग। 2 पुलिस एहलकार शहीद। फायरिंग में वॾो मुंशी मक़सूद बंगलानी ऐं एहलकार अदब जखराणी शहीद। सदाम समेत 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब शहीदन जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे कंधकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गौसपुर लगंडस हाईवे ते हथियारबंद कार ते फायरिंग करे 2 ॼणनि खे अगवा करे विया। कार सवार वाजिद ऐं वकील मज़ार गोलो मुबैना तौर अगवा। फायरिंग में औरत ऐं संदसि धीउ पिणु ज़ख़्मी थी पयूं। वाक़िए बाद गोलो बिरादरी जो इंडस हाईवे ते धरणो ट्रैफिक मुअत्तल। कंबर में बेर रोड वेझो ज़री ज़मीन मां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। नौजवान रिज़वान गोपांग जो लाश हथ अचण बाद पुलिस अस्पताल खणाए वई। ऐं हाला में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो। ॻोठ वीह में 35 सालनि जो निसार पुट अब्दुल हकीम सोलंगी बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो।